नाज़रीन, पीर जो ॻोठ में नाफ़रमान पुटनि मिल्कियत जे मामले तां हमिलो करे पीउ पीउ ऐं नौजवान भेण खे खंजर हणी सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। रिपोर्टर वसीम जागरानी मूजिबि पीर जो ॻोठ जे छितेपुर पाड़े मां नाफ़रमान पुटनि मिल्कियत जे मामले तां हमिलो करे पीउ शमसदीन मेमण ऐं नौजवान भेण अलहदीनी ख़ातून खे खंजर हणी वरणी करे छॾियो। ज़ख़्मी पीउ ऐं धीउ खे पीर जो ॻोठ इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां ॻणती जोगी हालत में खैरपुर सिविल इस्पताल रेफर कयो वियो आहे। उन ॾस में ज़ख़्मी पीउ शमसदीन मेमण मीडिया खे ॿुधायो त नाफ़रमान पुटनि मोहम्मद अमीन मेमण, मोहम्मद अली, मोहम्मद उस्मान मेमण मिल्कियत हड़प करण लाइ क़ातिलाणो हमिलो करे खंजर हणी सख़्त ज़ख़्मी कयो आहे, जॾहिं त जवाबदारनि पीउ खे बचाइण लाइ आयल नौजवान भेण खे बि खंजर हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे। पीउ ॿुधायो त नाफ़रमान पुटनि मां जान जो ख़तरो आहे, खेनि जल्द गिरफ़्तार करे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।